इंशाल्लाह वो वरी एहतजाज जहिड़ो कंदासीं जेको वरी हर कयूं खुली वञूं। मसले जो हल कढो न हाणे पीर साहब जी जमात आहे तव्हां हर को ॼाणे थो पीर साहब जा पंहिंजा मरीज़ आहिनि ठीक आहे ठीक आहे उन खां अलावा सियासी वर्कर आहिनि उन्हनि खे असां प्रोटेक्ट न कंदासीं त ॿियो केरु कंदो। तव्हां अगरि तव्हांखे अगरि कुझु करिणो हुजे मां चवंदुसि मूं ते ॾिसो तव्हां पहिरीं ॻाल्हि त हिते असां कलाक वेठा आहियूं तव्हांजे साहब इहा शइ सोची जॾहिं उन खां पहिरियां फ़कीर साहिब सां ॻाल्हायोसीं मां अचां थो या अचां कॾहिं हिकिड़ी शइ इंटीमेशन आहे मां करूं जॾहिं इंटीमेशन आहे तव्हांखे दादा असां अचूं था पिया यू हैव टू वेट इहे त तव्हां वेठा आहियो असां हिते 5 मिंट ॻाल्हायूं असां हिते कलाक ते हाणे मतिलबु असां ॿुधाईंदा हलूं उन खां पोइ अधु कलाक असां हिते वेठा आहियूं उन खां पोइ बि तव्हांजो रिस्पॉन्स आहे हाणे मूंखे ॿुधायो त तक़रीबन 20 कलाक 20 कलाकनि जो तव्हांजो छा रिज़ल्ट आहे 20 कलाक में तव्हां छा कयो आहे अगरि तव्हांजो राति को एक्शन खणणो आहे उन टाइम ते अगरि तव्हां डिस्ट्रिक्ट पुलिस वारा शिकारपुर जी त सिंध पुलिस आहे न अगरि तव्हां उनखे बि लेज़ान में आणियो आहे SSP शिकारपुर खे आणियो आहे हेॾो तव्हां आणियो आहे पंहिंजो एफर्ट्स रिज़ल्ट छा आहे ॿुधायो बिल्कुलु तव्हांजी जाइज़ ॻाल्हि आहे कोशिशि कयूं था असां इहे एफर्ट्स न वरिता हूंदा साहिब एफर्ट्स इहे न वरिता हूंदासीं ऐं असां इहे एफर्ट्स न तव्हां न वरिता माफ़ु कजो तव्हां एफर्ट्स वठो आहे 2 कलाक जो पतण पंधु आहे असां लोकल आहियूं 2 कलाक पंधु आहे असांजो रिढा वियल आहिनि छा साईं मुंहिंजा असांखे महिरबानी करे ड्राग्रस खे असांखे माण्हू मिलनि सुबुह ताईं असांखे सुबुह ताईं माण्हू मिलनि हीअ असांजी आख़िरी डेडलाइन सम्झो न त असां मजबूर थी पवंदासीं पंहिंजो कानून खे हथ में खणणु असांखे उहो न करणु ॾियो अॼु ॾींहं ताईं असां पाकिस्तान ठाहियो बि असां आज़ादु बि असां करायो आहे हिन जी असां दिफ़ा बि असां कयूं था ऐं इहो सारो कचो असांजो चपो चपो घुमियल आहे असांखे छा ॿुधायो अथई मिठो पतण आहे फलानो पतण असां हिते टोटल असां ई सभु जेके माण्हू वेठा आहियूं हिते 75% माण्हू जेके आहियूं मुजाहिद आहियूं असांजा इहे सभु इन्हनि में ऑपरेशन थियल आहिनि इन्हनि धाड़ेलनि सां असांजो 100 दफ़ा एनकाउंटर थियल आहिनि असां सभु कंहिं माण्हू खे बि सुञाणूं था महिरबानी करे तव्हां पुलिस पहिरें पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो असांखे अॻु में बि 15 साल गवर्नमेंट रही आहे असांखे अॻु में पुलिस जो घणो अताब रहियो आहे हाणे महिरबानी करे सिंध गवर्नमेंट जेकॾहिं असांखे ईअं हिसाइणु चाहे थी कॾहिं असांखे पुलिस जी मार्फत कॾहिं धाड़ेलनि जी मार्फत असां ईअं कोन कंदासीं असांजी हीअ धरती धणियूं आहियूं असां हीअ धरती आज़ादु असां कराई आहे हिन धरती ते हक़ु असांजो आहे असां धरती धणियुनि जे लाइ जेकॾहिं धरती तंग कई वई पोइ तंग आमद जंग आमद माण्हू असांखे मजबूर न कयो वञे महिरबानी करे तव्हां ॿई हद जा ऑफिसर वेठा आहियो असां तव्हां वटि ईअं सम्झो मोदबाना तव्हांखे रिक्वेस्ट कयूं था तव्हां असांजी कमज़ोरी सम्झो मजबूरी सम्झो शराफ़त सम्झो सुबुह तव्हां सां असां वरी ॿिए टोन में ॻाल्हाईंदासीं खुलियल लफ़्ज़नि में असांजो हक़ु आहे बिल्कुलु हक़ु आहे असांजो असां पोइ जंहिं हद ताईं असांखे वञिणो पियो असां वेंदासीं असांजो हक़ु बजानिब आहे असां को ईअं न आहियूं जेको असां तव्हांखे थ्रेट ॾियूं था या असां तव्हांखे को धमकियूं ॾियूं था असांजो हक़ु आहे माण्हू वियल आहिनि पुलिस हिन महिल ताईं माठ तमाशाई बणियल आहे अॼु आयो असां को मोबाइल हे ॾेखारे थो हेॾो शिकारपुर आहे हेॾो कश्मीर आहे हिते वेंदो काॾे माण्हू हितां जो वेंदो लोकेशन तव्हांखे खणी गंबट जी ॿुधाए हुन डायरेक्शन उहो खैरपुर हेॾो अची वियो तव्हांजो खैरपुर अची वियो तव्हां हिते कॉर्डन ऑफ कयो न हुनखे रिज़ल्ट छो न निकितो शेख साहब तव्हां प्लान बनायो तव्हांखे केतिरा माण्हू खपनि असां तव्हांखे हिकिड़ी यूनिट था ॾियूं असां इन्हनि रस्तनि में इन ऑपरेशन में जिते तव्हां चओ था असां तव्हां गॾु तव्हांखे पंहिंजो फोर्स सां गॾु तव्हांखे केतिरो फोर्स खपे ठीकु आहे न पहिरियों असां तव्हांखे था ॾिसूं असां तव्हां सां गॾु हलणु था चाहियूं त जेतिरो बि इहो आहे त असां तव्हां सां कोऑर्डिनेशन तुंहिंजे पके साथ चाहियूं न कंदव
सुभाणे सीधो असां पंहिंजो जमल कंदासीं तेॾीमहिल त उहो ई थींदो न, भई पुलिस न आहे जो असां पंहिंजो हीअ एक्शन कयूं। तव्हांखे जेतिरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे तव्हां SP खे चयो की हुननि छा सां ॻाल्हायूं था, तव्हांखे भले 1000 माण्हू खपे असां चवंदा ऑपरेशन लाइ तव्हां हलो, असां पंहिंजे वेपन सां हलंदासीं, पंहिंजे ख़र्च सां न हलो न। तव्हां कयो साईं वारा जेका ॻाल्हि था कनि असां सभु तव्हां हलो, तव्हां जेॾीमहिल कयो तेॾीमहिल तयारु बाक़ी इहा कान्हे त जेको साईं असां हीअ करे आहियूं हीअ करे आहियूं त हुननि न करणु घुरिजे। मां हाणे ॻाल्हाईंदुसि DIG सां ॿिन्ही सां सुबुह मीटिंग फाइनल सुबुह जो टाइम रखी करे हुन सां फाइनल मीटिंग था कयूं, उन खां पोइ पंहिंजे लाइ भले कयो। पहिरियां असां न भूम भरींदासीं न असांखे मिनसूं कंदासीं कंहिं वॾेरे खे या धारे खे। असां पहिरियां तव्हां वटि आया आहियूं, न हूंदो ठीकु आहे, पोइ तव्हांजी इहा इफ़ा न थिए हिते उन क़ौम जा माण्हू रहंदा, तव्हां असांखे आइडेंटिफाई करे ॾिनो आहे फलाणा, पोइ असां कोई ईअं धाड़ेलनि जीअं को जंगल में पण असां घर में खणी असां बंदि कंदासीं, असांखे माण्हू जो तव्हां वापसि कयो वञे, पोइ असांजो ॿियो एक्शन इहो कानून हथ में खणण जे लाइ न मजबूर कयो वञे। इहे सभु शयूं असां सम्झूं था, असांखे कानून हथ में खणण जे लाइ मजबूर न कयो वञे। असां नथा कानून खे हथ में खणणु चाहियूं। तव्हां भले ॿुधाए छॾियो, असां तव्हांजा SP सुञाणंदो DIG सभिनी जा नाला ॿुधाए छॾियो, ठीकु आहे न, ॿुधाए छॾीनि त हीअ आया आहिनि, हीअ चई विया आहिनि, ठीकु आहे न, कंदो त असां पंहिंजी कंदासीं। असां पंहिंजे वॾनि खां जेॾीमहिल असांखे इजाज़त मिली असांजो कमु असांखे ई करिणो आहे, बिल्कुलु कंदा। पहिरियों असां तव्हांखे जीअं फ़कीर साहिबु ॾिनो आहे, सुभाणे ताईं तव्हां ॾिसो असांखे कहिड़ी का ॾियो था, प्रोग्रेस आहे, छा थो थिए हुन में। इफ़्तिजाज पुरअमन हूंदा, इफ़्तिजाज सां गॾु इहो पुरअमन करण खां पोइ एतिरा कमज़ोर कोन आहियूं असां, इहो विड़ी बि ॼाणूं था, बदिलो वठी बि ॼाणूं था न, पोइ असां उहो बि कंदासीं। पोइ तव्हां चवंदो बाबा असांखे न ॿुधायो, हीअ जेका कार्रवाई थी आहे उहा ग़लति आहे न, उहा न थियणु घुरिजे। असां तव्हांखे सभु चयो आहे, साईं आयो आहे, फ़कीर साहिबु ॻाल्हाए थो, फ़कीर नायक पर सभु वेठा आहिनि।